ठकराडू एहतजाज ठकराडू मोहतम बिरादरी जे सरदार ते कूड़ो केस दाख़िल करे घर में पुलिस घिरी संदसि चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल करण ऐं खेसि पुट समेत गिरफ़्तार करण ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरीन अब्दुल मजीद खान, हिदायतुल्लाह खान, गुलाम मुस्तफ़ा खान मोहतम, जिन जी अॻुवाणी में समय माण्हुनि जो ठकराडू खानपुर में रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हुयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोहतम ऐं महर बिरादरीअ में ज़मीन जी मालिकी तां जहिड़ो हलंदड़ आहे, जंहिंमें मोहतम सरदार पुल वारो किरदार अदा करे पियो, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त मोहतम बिरादरी जे माण्हुनि दहशतगर्दीअ जे केस दाख़िल कराए संदसि घर ते पुलिस चढ़ाई करे घर में घिरी करे पुट समेत गिरफ़्तार करायो आहे। असां DIG ऐं SSP सखर खे अपील था करियूं त फौरी तौर नोटिस वठी करे संदन सरदार तां कूड़ो केस ख़त्म कयो वञे ऐं खेसि आज़ादु कयो वञे। वाक़े जो नोटिस रस्तो वञे छा असां भला क़ौमी सरकार जा दहशतगर्द कम जा पुलिस साहब SSP साहब खे चवंदा तव्हां नवां आहियो, पर पहिरीं ॾिसो हा न हे कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, इहे FIR कढे छॾियो अथव।